गले में वेठा आहियूं पोइ बि दिलि खे सुकून कोन्हे को। पुलिस बेगुनाह पी मंसूर किथे हो? पंहिंजो घर कचो छो न हुजे पर हुते सुकून हूंदो आहे। चई सारे मंसूर खान खे आलम कायम खे खंबे खंबे राति ताईं तव्हांजे छोकरनि मां को अची वञे त तोखे तुंहिंजा हमरा पुलिस खां छॾाए ॾिया। गिरफ़्तारी ज़ाहिर न कजो। दुश्मन खां संग चटी मां वठंदुसि मां। ऐं उन्हनि खे गिरफ़्तार बि कयो। पंहिंजे औरतुनि खे खरऊं। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। नेक्स्ट एपिसोड दुलाब जी ड्रामे जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारे ड्रामे जी एपिसोड में छा थींदो। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त फ़ैसिलो इहो तवील थी वेंदो। ॿी किस्त जेकी ईंदी उन में बि इहे फ़ैसिले जूं ॻाल्हियूं हलंदियूं, जंहिंमें पीरल चवंदो असां मंसूर खान वटि फ़ैसिलो कंदासीं, उहो असांजो हमदर्द आहे। पीरल खे शाहनवाज़ खान चवंदो हाणे तूं मंसूर खान जूं ॻाल्हियूं करें थो, जॾहिं बेगुनाहनि खे पुलिस वठी वई तॾहिं मंसूर खान काथे हुयो ऐं इहा ॻाल्हि कंदो ऐं उन्हनि खे यादि ॾियारे थो ॻाल्हियूं। तॾहिं त बाबा मंसूर खान वटि हीअ न विया हुया, न वञना त ईअं न थिए ऐं फ़ैसिले में दोस्तो संग चटी त ॻाल्हि अटकी वई आहे, जंहिं ते पीरल जेको आहे न कंदो ऐं सोढल मुंझी वेंदो त हाणे छा कजे। हाणे फासी वेंदो इन चाल में, चाल जेका ककर ऐं रहज़न ऐं शाहनवाज़ खान विधी। हाणे इहा ॻाल्हि हिन जे घाटे में पइजी वेंदी। फ़ैसिलो सॼी किस्त में फ़ैसिले जूं ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं ऐं होॾो घर वारा हिननि जा इंतज़ारु कंदा रहंदा। होॾां वरी मंसूर खान जे लाइ पुलिस कड़ोकी ठाहे रही आहे त मंसूर खान खे हथु नथा विझी सघूं त उनजे शहदान खे गिरफ़्तार कंदा ऐं लॉकअप न कंदासीं, मतिलबु हिकु लिकाए अलॻि जाइ ते क़ाबू करे छॾींदासीं। मंसूर खान त इहे चालूं सभु सम्झंदो आहे, पुलिस जो हर कंहिंखे ख़बर आहे। जंहिंजे मथां केस न हूंदो आहे त पुलिस उनखे अलॻि जेको आहे लॉकअप करे छॾींदी आहे, जीअं को ॻोल्हे न सघे जज वग़ैरह। ऐं आहिस्ता आहिस्ता इहो सिस्टम मंसूर खान जे ख़िलाफ़ु थी वेंदो ऐं मंसूर खान खे इहा पुलिस क़ाबू करण जे लाइ हर हरबो खेॾंदी ऐं मंसूर खान बि हिननि जा ॾंद खटा कंदो रहंदो ऐं पंहिंजा जेको आहे न इहे इनक़लाबी डायलॉग आहिनि मंसूर खान जा, इहे हलंदा रहंदा ऐं इहा सुतल क़ौम हाणे जॾहिं जाॻे ऐं सुतल क़ौम जे लाइ इहे ॻाल्हियूं कंदो रहंदो। ऐं इहे माशाअल्लाह डायलॉग बि भला लिखिया विया आहिनि मंसूर खान जा ऐं सुठो मैसेज ॾिनो वियो आहे। बेनज़ीर वारे पैसनि जे लाइ बि सुठो मैसेज ॾिनो वियो ऐं पंहिंजी गैरत जाॻण जे लाइ, पंहिंजे हक़नि जे लाइ विहण जे लाइ बि सुठो मैसेज हिन ड्रामे में ॾिनो वियो आहे। दोस्तो दुलाब ड्रामो ज़बरदस्त बणिजी चुको आहे ऐं रेटिंग जे हिसाब सां बि ज़बरदस्त हली रहियो आहे। तमामु जल्द हीउ ड्रामो अञा मथे वेंदो। दोस्तो लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।